खबर शामिल कनासी गुलामुल्ला रिपोर्टर मामा अब्दुल सत्तार मीर बहर जी खबर शामिल कनासी ठठे शहर भरसा होप अस्पताल स्कूल बहरानी गोट कलंदरी दरगाह के भरसा रहंदड़ केतरनी पोरियतुन जा घर पानी हेठ अची विया जिनमें 2 खां 3 फुटन ताईं पानी बीठल आहे पर अञा ताईं ज़िले इंतजामिया तोड़े चूंडियल नुमाइंदन संदन का बि सार नाहे लधी रवासी बरसात मुतासरीन अली बख्श बहरानी खुदा ॾिनो बहरानी गुलाम शब्बीर पालारी यार मोहम्मद पालारी जिन जा घर बरसात के पानी में बुडी विया आहिनि पंहिंजी औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त असीं डीसी ठठो खे अपील कई त असांजे घरनि मां पाणी कढवाए ॾिनो वञे। मच्छरनि जे आज़ाद वधण करे संदन अक्सर माण्हू मलेरिया डायरिया बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। हुननि घुर कई त संदन घरनि मां बरसाती गंदो पाणी नेकाल कराए खैन राशन मच्छरदानियुनि समेत साफ़ पाणी मुहैया करे सिहत जूं मुफ़्त सहूलतूं मुहैया करे परेशानी खां बचायो वञे।